टंडोलायर में क़ौमी अवामी तहरीक पारां 16,000 मुलाज़मनि जी बरतरफ़ी, सिंध में धारियनि जी आबादकारी ऐं सिंध में पाणी खोड़ खिलाफ़ टंडोलायर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जो त हिन महीने में पूरे सिंध में एहतिजाज कया विया वञे त सिंध में 16,000 मुलाज़मनि खे जेके निकाल कयो उनखे बहाल कयो वञे। सिंध में पाणी में जी अतरात कोट आहे, सिंध में दरिया जेको फाटनि पिया, दरियानि जी कंडीशन इहा अतराती खोट ॾेई वई आहे। उन जे करे बि जेका अॻुवानी जेका हिते घुराया विया आहिनि हुकूमत जे तरफ़ां उहा उन जे करे एहतिजाज आहे। ॿियो हिकिड़ो पाणी अतराती खोट जेको असांजे ज़मींदारनि खे मिली आहे उहा मथां पाणी बंदि करे वियो आहे। इन करे असांजी इहा माना रैली पुरमन कढी वई आहे। असां ईअं पंहिंजे सफ़ा हैरान थी विया आहियूं ऐं उन्हनि जे करे असां पाणी बहाल करियो ऐं जेके अफरानी आहिनि से वापसि पुठिते वरायो असीं। केॾा ग़रीब माण्हू वेंदासीं, हिते त का शइ कोन्हे, का रही असीं कोन सघंदासीं। पाणी न आहे ऐं जेको 14 इहो नालो छा मुलाज़िम खे ड्यूटियुनि तां लाहे वियो आहे, महिरबानी करे उन्हनि खे ड्यूटियुनि ते चाढ़ियो वञे। कैमरामैन टीम सागर जान मोहन समेजो, सिंध टीवी न्यूज़ टंडोला।